डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद ज़ाहिद हुसैन रंजी सदारत हेठि ज़िले में 27 नवंबर खां 3 दिसंबर ताईं मुनक़द थींदड़ पोलियो ख़िलाफ़ क़ौमी मुहिम जे इंतिज़ामनि जो जाइज़ो वठण लाइ DC ऑफिस नवाबशाह में इजलास थी गुज़रियो, जिते डिप्टी कमिश्नर ज़ाहिद हुसैन रिंद ॻाल्हाईंदे चयो त सिंध में पोलियो वायरस जो हुजणु ईंदड़ नसुलनि जी सिहत लाइ ख़तरो आहे। उन लाइ पोलियो ख़िलाफ़ क़ौमी मुहिम खे कामयाब बणाइण लाइ 5 सालनि ताईं उमिरि जे समूरनि ॿारनि खे पोलियो खां बचाव जा फुड़ा पीआरण लाइ बहितर माइक्रो प्लान जी तयारी, पोलियो टीमुनि जी तरबियत ऐं ॿिया समूरा घुर्बल इंतज़ाम मुकमल कया वञनि। मुल्क ऐं सूबे में पोलियो वायरस असां सभिनी जे लाइ वॾो चैलेंज आहे। इन लाइ हिन मुहिम खे कामयाब बणाइण लाइ वधीक महिनत जी ज़रूरत आहे। डिप्टी कमिश्नर सभिनी लाॻापियल खातनि जे अमलदारनि खे हिदायत कंदे चयो त ईंदड़ पोलियो ख़िलाफ़ मुहिम दौरान सिहत खाते सां मुकमल ताउन कयो वञे। कोताही कंदड़ आफ़ीसरनि ऐं अमले जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। डिप्टी कमिश्नर DSP पुलिस खे पिणु हिदायत कई त मुहिम दौरान ट्रांज़िट पॉइंटुनि पुलिस अहलकारनि खे ऐं उन्हनि खे पाबंद कयो वञे त हू ईंदड़ वेंदड़ गाॾियुनि खे बीहारे त जीअं उन्हनि गाॾियुनि में वेठल ॿारनि खे पोलियो खां बचाव जा फोड़ा पीआरे सघजनि। इन मौक़े ते इजलास खे आगाही ॾींदड़ डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डॉक्टर असदुल्ला ॾाहिरी ऐं पोलियो बाबति फोकल पर्सन डॉक्टर अल्लाह बख्श राजपर ॿुधायो त पूरे मुल्क जा ज़िले शहीद बेनज़ीराबाद में पोलियो ख़िलाफ़ 7 ॾींहंनि वारी क़ौमी मुहिम 27 नवंबर खां 3 दिसंबर ताईं मुनक़द थी रही आहे, जंहिं दौरान ज़िले जे 4,05,281 ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पीआरिया वेंदा, जंहिं लाइ कुल 1,188 टीमूं मुक़ररु कयूं वयूं आहिनि, जॾहिं त 1,008 गश्ती, 53 ट्रांज़िट, 74 फिक्स्ड ऐं 31 SMT टीमूं शामिल आहिनि। हिननि वधीक ॿुधायो त मुहिम खे कामयाब करण लाइ माइक्रो प्लान, पोलियो टीमुनि जी तरबियत समेत समूरा घुर्बल इंतज़ाम मुकमल कया विया आहिनि। इजलास में एडिशनल डायरेक्टर सोशल वेलफेयर मोहम्मद साबिर कुरैशी, डिस्ट्रिक्ट मैनेजर PPHI आरिफ अब्बासी, डिस्ट्रिक्ट हेल्थ एजुकेशन ऑफिसर मसूद अमन सहतो, एडिशनल डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डॉक्टर रियाज़ शाह, डॉक्टर उमर जमाली, DSP आसिफ अली आरई, असिस्टेंट कमिश्नर नवाब शाह, सलमून अयूब समेत मुख़्तलिफ़ खातनि जा सरबराह शरीक हुआ।